सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण इमरान ख़ान खे दुनिया जो कूड़ो शख़्स करार ॾेई छॾियो। अहम ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण इमरान ख़ान खे दुनिया जो कूड़ो शख़्स करार ॾेई छॾियो। संदसि चवणु आहे त इमरान ख़ान अॻूणे सदर आसिफ ज़रदारी ते कूड़ा ऐं बेबुनियाद इल्ज़ाम लॻाया। संदसि इहो चवणु आहे त पीटीआई चेयरमैन इमरान ख़ान क़ुरान पाक खे विच में आंदो। सूबाई वज़ीर जो चवणु आहे त छा इमरान ख़ान क़ुरान पाक ते हथ रखी ॿुधाए सघे थो त 2018 जी चूंडुनि में संदसि कंहिं मदद कई। आरटीएस कहिड़ी तरह वहिजी वियो, फरागोगी करप्शन जा केतिरा पैसा जादूगराणी खे ॾिना। शर्जील मेमण जो चवणु आहे त इमरान क़ुरान पाक ते हथ रखी ॿुधाए सघे थो त फॉरेन फंडिंग जा पैसा किथे लिकाया ऐं इमरान ख़ान के केतिरा ॿार आहिनि। सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण इमरान ख़ान खे दुनिया जो कूड़ो शख़्स करार ॾेई छॾियो।